नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल में केस हाराइण ते भारतीय क्रिकेट बोर्ड खे ॾंड जी रक़म अदा करे छॾी आहे। पीसीबी ॿ तरफ़ी सीरीज़ वारे मुआहदे जी भञकड़ी ते गुज़िरियल साल आईसीसी में भारत बोर्ड ख़िलाफ़ $70 मिलियन जो ॾंड केस दाख़िल कयो, जंहिंजो फ़ैसिलो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ख़िलाफ़ अचण ते पीसीबी खे ॾंड जी रक़म अदा करणी हुई। पीसीबी भारत क्रिकेट बोर्ड खे ॾंड तौर 20 करोड़ रुपया मां 60% रक़म अदा करे छॾी आहे, जॾहिं त बाक़ी 40% ख़र्च भारतीय बोर्ड पाण बर्दाश्त कंदो। आईसीसी जे कानून मूजिबि केस हाराइण जी सूरत में इन ते ख़र्च थियल समूरी रक़म केस हाराइण वारे धुर खे अदा करणी पवंदी। रुगो इहो ई न, पर केस ते आईसीसी जे ख़र्च थियल $89 लख मां 60% रक़म बि पीसीबी खे अदा करणी आहे। इन सिलसिले में पीसीबी जे गवर्निंग बोर्ड इजलास में आईसीसी खे $1 करोड़ 12 लख रक़म ॾियण जी मंज़ूरी ॾिनी वई आहे, जॾहिं त बाक़ी 40% रक़म क्रिकेट जो आलमी इदारो पाण बर्दाश्त कंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।